بسم اللہ الرحمن الرحیم السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. جی تمہیں ॾिसी रहिया आहियो नज़ीर सिंधी यूट्यूब चैनल. मुंहिंजो नालो बि नज़ीर सिंधी आहे, मुंहिंजे चैनल जो नाम बि नज़ीर सिंधी आहे. उमेद कयां थो ख़ैरियत से हूंदो, ठीकु ठाक त हूंदो. ॿियो ॿुधायो, ख़ुशि ख़ैर सफ़ा ओके लॻा पिया हो. मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब और शेयर कयो. और तव्हांजे लाइक ऐं शेयर सां घणो सिलो मूंखे मिले थो, इंशाल्लाह मिलंदो. और मगरिब जो टाइम आहे, थोड़ी देर खां पोइ नमाज़ भी पढ़ंदासीं. और तमामु दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे फॉलो लाज़िम करनि. जीअं फॉलो कंदा ईअं असांजी वीडियो वायरल थींदी. और ॿियो ॿुधायो दोस्तो, ठीकु ठाक हो, ख़ैरियत सफ़ा. मां पाण कमु कयमि पिया, हाणे फ्री थिया आहियूं. टीवी तव्हां ॾिसो था पिया, हले पई टीवी. अंदरि पंहिंजे रूम में वेठा आहियूं. क्रिमिनल मॉस प्रोग्राम हले थो पियो. और नमाज जो टाइम भी थियण वारो आहे, नमाज भी पढ़ंदासीं. ॿियो थोरो दोस्तनि हाल वाल करे वठूं. ॿारनि जो माहौल ई आहे. और आज मौसम जी थोड़ी चेंजिंग आहे हिते. मौसम जी चेंजिंग आहे हिते. हो दोस्तों, ॿियो ॿुधायो, ख़ुशि हो, ख़ैरियत, ठीकु ठाक. मोहन कंदो, अल्लाह कंदो, ख़ुशि रहंदो, ठीकु रहंदो, न विसरंदो, यादि रहंदो. और हलूं था हेॾे. आशिक़ भाई चांहि बणाए थो पियो. हे दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया हो असांजो किचन आहे, सादो सो गरीबाणो. और हे हेॾा बाथरूम आहे. हे हेॾा पहिरें एपिसोड में तव्हांखे मां ॾेखारियां वीडियो कई हुअमि. ही टिबान दड़ा वारी दुबई जा. और मौसम भी थोड़ी चेंजिंग आहे. और हे टैंकी आहे पाणी वारी. इहो नंबर आहे जंहिंखे पाणी घुराइणो हुजे त, दुबई जो, पाकिस्तान जो न. हे वरी हू नंबर आहे जेको गाॾी खणंदा आहिनि, गाॾी खे खणंदी आहे, उहो नंबर आहे. और ही रेड़ी खड़ी आहे छोटी जी. माशाल्लाह मौसम खूबसूरत आहे. आज सर्दी भी हिते घटि हुई. और ही खारो आहे, टीवी ॾिसण वारो खारो हो न, हिकु त सिंधी में चवंदा आहिनि ठां टेकींदा, उहो न. हलूं था वरी साॻे असांजे पंहिंजे रूम ॾे. ही बाथरूम जी टैंकी आहे. हिकु त टैंकी मथे हूंदी आहे, ही हेठि टैंकी आहे. और ही बाथरूम में पाणी ॾींदो आहे, मोटर आहे छोटी जी, गीज़र लॻो पियो आहे. वैसे तव्हां ॿाहिरां जो माहौल दोस्तों ॾिसी रहिया आहियो. ही माहौल ॿियो आहे. हिते माहौल ॾिसो, ही फ्रिज आहे असांजी, ही ख़राबु हले नथी. और अंदरि हलूं था. ही असांजो रूम आहे. चांहि पाती थी भाउ? ही टीवी हले थी पई. ही चांहि हाणे आशिक़ बणाई आहे. ही चांहि, ही हाल वाल दोस्तों. त असांजी वीडियो खे लाइक लाज़िम कजो, ग़रीब माण्हू. ही छोटो जो आईनो आहे असांजो लॻो पियो आहे, ॾिसो. मोबाइल बि मुंहिंजो इहो आहे, इहो मोबाइल. ही हाल वाल आहिनि. ही असांजी ग़रीबनि जी सुम्हण जी जॻह आहे हिकु. हिनजे अंदरि तव्हांखे ॾेखारियूं था का सामान वामान. ही सब्ज़ी पई आहे, मथे ही मुर्गी आहे. ही मुर्गी पई आहे मथे. और हिन में गोभी, टमाटर, ये दवाएं पई आहिनि. ही टीवी हले थी पई. और ये सामान असांजो हल्को फुल्को सामान. हाँ दोस्त, असां पढ़ंदासीं नमाज़. नमाज़ जो टाइम थी वियो आहे. हीअ असांजो मुसलो पियो आहे.
اور نماز پڑھی کیوں مسلمان بھائرن کی ریکویسٹ یہ ہے نماز پڑھی کیوں نماز انسان جو ایک وڈو اجر ہے نماز ایک وڈو رستو ہے رستو نہ رستو ہی سمجھو اور ودھیک تव्हांखे छा ॾसां بس असांजे चैनल खे सब्सक्राइब और लाइक कयो पाकिस्तान में हिन टाइम सिज लही हूंदो लेकिन हिते सिज न आहे लथो अमारात में असां हींअर हिते नमाज़ पढ़ंदासीं मुसलो हथ में आहे ठीकु आहे न جی ہاں دوستو نماز پڑھی گئی ہے ہانے کا سالن جی ترتیب کنदासीं بڻائينداسيں اسان غريبان کچن هتي بڻائينداسيں تو ڏسي رهيا ٺيڪ आहे ان کان पोइ سبزي ڏسو کهڙي بڻائينداسيں یہ بھی توهان کي اگلے شارٽ میں ٻڌائينداسيں اگلے نہ بلکہ انهي شارٽ میں ٻڌائينداسيं توهان کي